नाज़रीन, कश्मीर शहर जो रहवासी मोहम्मद रमज़ान नसीरानी 4 सालन खां चमड़े जी मोज़ी मर्ज़ में वरतल आहे, जेको ज़िंदगी जी जंग विढ़ी रहियो आहे। ग़रीब पोरियत हिकु प्लाट ऐं हिकु मासूम न्याणी विकिरो करे पंहिंजी बीमारी मथां ख़र्च करण बावजूदि सिहतयाब न थी सघियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल सुमरो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, बिल्कुल जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कश्मीर अंदर शेख माला। गुज़िरियल 4 सालनि खां मोहम्मद रमज़ान नसरानी चमड़ी जहिड़ी मोज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। सरकार तरफ़ां काई बि का ख़ासि मदद नाहे कई वई। पंहिंजी जेकी जमा पूंजी हुई मोहम्मद रमज़ान नसरानी वटि सा लॻाए छॾी आहे। हिन जा 4 खां 5 नंढड़ा ॿार पाण ऐं घरवारी आहे, जेको इलाही गुरबत जे करे पंहिंजो इलाज नाहे कराए सघो। वधीक असां सां मोहम्मद रमज़ान नसरानी गॾु आहे, अचो था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं, त उन्हनि जो छा चवणु आहे। जी विचम 3 लाख में प्लाट हुयो, उहो बि ॾिनमि पंहिंजो, माना 6 लाख रुपयो ख़र्चो अची वियो। उन जे वठी मां हाणे वेहण वांगुरु थियो आहियां, बाक़ी नज़र न आहे। बक़ाया जेको हाणे सरकार गवर्नमेंट इमदाद करे त उहो मिसाल असांजो इलाज थी वेंदो, नओं ज़िंदगी मिली वेंदो। 5 साल हले थो इलाज हले थो पियो, इहो प्राइवेट इलाज हर को चए थो करा। हाणे कराची में तो सरकारी इलाज मुंहिंजो सिविल सदर में हले बि थो, पर उहो सदर वारा चवनि था बाबा जो मिसाल प्राइवेट इलाज कंदे तोखे सफ़ा ईअं नओं ज़िंदगी मिली वेंदो, तुंहिंजा अखियूं ठही वेंदा, हर शइ ठही वेंदा, ज़रा ख़र्चो ईंदो, पैसा ईंदा ख़र्चा। को मालिक असांजो भलाई करे, को DC साहब करे, को SP साहब करे, शहर जो चेयरमैन आहे उहो करे। इन इलाज सां 3.5 लाख रुपयो ख़र्चो अची वियो, जो हाणे मां कपिड़ा पाइण लॻो आहियां, न त मां वेहण वांगुरु बि न हूंदो हुउमि। हेॾो पासो ॾींदो हुउमि बि रत, हेॾो बि अञा ताईं ज़ख़्म आहिनि। माना चवनि था तूं प्राइवेट इलाज कराईंदे पोइ तूं ख़ुशि थींदे। नाज़रीन, अवी मोहम्मद रमज़ान नसरानी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो ई चवणु हुयो, मूं पंहिंजे वसार पंहिंजो हिकु प्लाट ऐं पंहिंजूं 2 न्याणियूं 3 लाख रुपए में विकिरो करे पंहिंजी हिन मौज़ी मर्ज़ ते ख़र्च कयो आहे। उनखां बावजूदि बि मुंहिंजी तबियत में कोई फ़र्क़ु न आयो आहे। मोहम्मद रमज़ान नसरानी जो चवणु हुयो त मां सियासी समाजी ऐं आला इदारनि खां अपील थो कयां त ख़ुदारा मुंहिंजी मदद कयो त मां जीअं हिकु ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीह पंहिंजे ॿारनि जो सफ़र गुज़र करे सघां। वधीक हिन SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो बि चयो त आऊं सिंध हुकूमत खां अपील थो कयां त मुंहिंजो ख़ुदारा सिंध सरकार इलाज कराए त मुंहिंजी तबियत बहितर थिए। कैमरामैन टीम सां गॾु गुल सुमरो, SS न्यूज़ कश्मीर।